कविन देर में करे अचो छा मसलो है? गाड़ी पंचर थी सर। गाड़ी अब हाँ गाड़ी बेसरियूं गाड़ी रोज रोज पंचर भी रोज रोज देर करे यार मुँह एतरो टाइम थोड़ी अॼु खां हवाले करे उते वेठो जांदो। बाबा वठी ॾिनी आहे छा करा गाड़ी ख़राब है पिणे ॾे ख़बर कम करी आहे? हाँ साईं कम परवाह नहीं कंदा आहियूं। हाँ ॾेखारींदा ॾिसां तो सही। हाँ कम लो लेटर पियो करे कम ख़बर है पाण कंदा आहियूं रोज़ाने। घुमाए वेठे छा पियो करीं? ट्यूशन जो कम माण्हू घरां खां ई माण्हू संभाले माण्हू खणे अचे जेको हिते माण्हू हिते लिखियो पियो हिते आहे कोन भाई घर रहिजी हाँ साईं घर रहिजी तूं जो हिते आयो तूं भी घर रहिजी वञी आहे? असीं जल्दी में आया जल्दी में आयो जल्दी में तूं त करण जाए कम रहिजी वियो पोइ छा कम रहिजी वियो सदाईं माना जेके वहाँ जेके कूड़ करे बचो वञो कूड़ कोन ख़बर आहे तोखे हाँ कूड़ हाँ बस तूं बस मस्जिद जी विच ई काठी आई न तूं जेको कूड़ कोन ॻाल्हाईंदे हाणे कयो आहे ॿुधाए न त वरी जेको लख जी हवा लख जी सवाल जेके मूं तोखे कल ॾिना हुआ उहे यादि आहिनि तोखे? सवाल जेके मूं तोखे कल लिखी ॾिना हुआ मूं चयो तूं घरां खां यादि करे अचु। यादि कोन्हे सर छा थियो न आउं त घर घर वियो पिया न अधु में हिकु कुतो आहे असांजो ठीक आहे कारे कुतो मूंखे हिते खाए वियो उहो हिते कुतो खाए हाणे तूं अञा ज़िंदा आहीं? उहो ज़िंदा आहियां कुते खाधो को हाणे कोन खाधो मूंखे ज़िंदा आहियां बाक़ी छा थो पढ़ाई ख़ैर पढ़ाए को छा तोखां सवाल जेके मूं तोखे कल ॾिना हुआ न हाँ साईं हा उहे तोखां पुछां थो। हाँ साईं दोहराए वठ उन्हनि खे ऐं तोखां बस लिखल कोन्हे किथां दोहराए था जे भाई लख जी कल जे बोर्ड ते लिखिया हुआ तूं कोन लिखिया या साईं लिखिया कोन कोन लिखिया न मूं वटि पेन कोन हुई न मूं साईं ॾिसे घुरी घुरी न वटि मूंखां तूं आऊं ट्यूशन ते आऊं हर के ॿार खे मारिया कोन तूं अॼु मुंहिंजे सां मोचड़ा खाई था निकिरनि पिणे हिते मूंखे चई वञे त भाई छोरे मारे खे पढ़ाई कोन पढ़ाई छोरे आफाले लखना लालत ये पिणे तोखे संभाले कीअं वेठा आहिनि? घर में मुझे इज्जत है घर में इज्जत है तॾहिं पिणे थो चइजे त मुंहिंजे मोचड़ा हणी तॾहिं पढ़ाए पिणे मूंखे ईअं चयो हाँ दी टोपियूं पायो हिते था अचनि स्टाइलिश थियो था अचनि हिते पढ़ाए भला सवाल पुछां थो बस तूं माठ करी वे होशियार कर जल्दी होशियार कर न मूंखे वरी नौकरी बोकरी अठां भला जल्दी होशियार कर मूंखे साईं सवाल तोखे आऊं हिकिड़ो लिखी थो ॾियां हाँ ॿुधी रहा हाँ ॿुधाए उहा कहिड़ी शइ आहे जंहिंखे पाण खाईंदा त आहियूं हा साईं खाईंदा आहियूं पर उन खे पाण उछलाईंदा न आहियूं? तव्हां खाईंदा आहियो? तोखां बि पुछा कयां ऐं मास्तर आहियां तोखां बि पुछा कयां वरी मूंखां बि पुछा करी आऊं त कोन खाईंदो आहियां आऊं तोखां पुछा पियो करे उहा कहिड़ी शइ आहे जेके खाईंदा आहियूं पर उनखे उछलाईंदा न आहियूं? खाईंदा आहियूं ख़बर मूंखे सवाल इहा आहे जवाबु अचे थो मूंखे पर ॿुधायां पादर खाईंदा आहियो उछलाईंदा कोन आहियूं साईं आऊं कोन खाईंदो आहियां तव्हांजी ॻाल्हि ख़बर कोन्हे मूंखे लख जी अबा लख जी हाँ तव्हांजी घर में भी पादर खाईंदो तॾहिं माना जिते जिते तोखे पादर यादि आहिनि न? सवाल ॿियो ऐं तूं वरी टियों बि जवाबु ॾीं तुंहिंजो दिमाग़ सही कोन्हे या तुंहिंजो? अचे कोन थो आऊं तर पढ़ियो कोन्हे एतिरो आऊं कोन पढ़ियो आहियां पाण वरी पढ़ियो कोन्हे त पोइ माना तोखे जेको शुरू सां पढ़ायां छा? अचे कुझु कोन न मूंखे अचे तूं पढ़ियो किथे आहीं पहिरीं? ऐं किथे पढ़ियो आहियां 4 दीवारी में पढ़ियो आहियां कहिड़े साईं वटि तूं पढ़ियो हुई जेको हुनजी महिनत जेको तो अॻियां मुंहिंजे अॻियां जेको रंग लाहे पई हुनजी महिनत नालो त खणो उन साईं जो जेको आऊं सुभान अल्लाह चवां सर आऊं त ॻाल्हि ॿुधायां आऊं ईअं पढ़ंदो तक़रीबन सुबुह जे टाइम न बाबा मूंखे छॾे ईंदो स्कूल 9 कोन थींदा सॼी असांजी स्कूल घर में छॾे ईंदी छो हंगी अने जा स्कूल में
हाँ साईं तव्हां वटि आया तव्हां छा तो छा हो न असां स्कूल में हिकिड़ो हमारा ईंदो पापड़ी खणी ईंदो एॾी खारी पापड़ी मतलब त आऊं छा मूं वटि पैसा हूंदा ऐं जाम खाईंदो पोइ सुबुह टाइम खाई पोइ त यार ज़ाहिरी ॻाल्हि इंसान आहे शर्म कर बे शर्म कर पुट तेरे पापड़ी सुबह पर में खाईंदो केॾी महिल पापड़ दियो पियो हूंदे किथे पापड़ी वणंदी जाम खाईंदा हुआसीं पापड़ी वणंदी को कम ई कोन करे हेतिरो तोखे कल्ह मूं तोखे कमु लिखायो तोखे मूं यादि करायो उहो सॼो कमु तूं कोन करे आऊं पिणे सां ॻाल्हायमि न ऐं तोखे ॿुधायां पियो पिणे तुंहिंजी कल्ह लाहे छॾंदो न सर बाबा सां न ॻाल्हाए बाबा सां बाबा तूं कमु करे अच न ट्यूशन जो त घणा ॾींहं थिया आहिनि तूं अची वियो हुजे न हाणे यादि कोन थो अचे न असांजे घर वञी यादि कोन हुजे तोखे मानी यादि आहे ॻाल्हि ॿुध ऐं तव्हांखे मोबाइल नंबर ॾियां थो पोइ घर वञा मूंखे फ़ोन करे ॿुधाईंदा करे पोइ वरी कमु करे ईंदो तव्हांजो अगरि तोखे फ़ोन न करे तोखे ॿुधायूं माना हीउ कमु तूं करे ई जा माना असीं त नौकर में वञा जेके असांखे कॉलूं करे ॿुधायूं बाबा हीउ फलाणो होमवर्क करे अलाणो होमवर्क करे यादि कोन ए बाबा पुट तूं मोचड़ा बोचड़ा न कर मुंहिंजे हथां तूं कमु तूं ॿुधाए तूं कंदे या न कमु त कंदा हुआसीं हाणे ज़ाहिरी ॻाल्हि पैसा जो त कमु त कंदा हुआसीं न हफ़्ते पर तूं हाणे जल्दी माना पादरम ते अची वई तूं पादर ही घणा ॾींहं थिया आहिनि तूं कमु करे ईंदो ई करे टे चारि स्टूडेंट वीचारा हू ॿिया जेके ईंदा आहिनि उहे कमु लाहियो पंहिंजो पोइ ईंदा आहिनि हिते हेॾी फज़ीलत सां मूंखां अची वञा अॻिते पढ़ण जी कोशिशि कंदा आहिनि तूं भेण जीअं रिवर्स गेयर पियो हणी तोखे शर्म कोन अचे तोखे साईं अॻिते पढ़ाए भला पढ़ाए अॻिते साईं सीधे नारा वार खणी त मुंहिंजे अॻियां स्टाइल भणी तोखे अञा ख़बर कोन्हे मुंहिंजी ज़िंदगी ख़बर कोन्हे पटका ॿधाईंदे बाबा तूं पटका ॿधाईंदे मूं बि तोखे माना ॾिठो सुञातो त साईं अॻिते पढ़ाए हीअ हेॾा किताब रखियो रहे कुझु पढ़ायो थी कुझु अॻिते ॿुधाए छा पढ़ायां कारो मोह करे वठो ई पंहिंजो तूं नहीं मूड ॿुधां छा आहे मूड आहे हा सिंधी जो किताब हुजे उहो कढ सिंधी किताब मूड सिंधी जो कोन्हे मूड किताब फारसी जो किताब पियो ॾियां फारसी जो किताब आहे उहो कंहिं छोरे मानो कंहिं गुल में लॻाए छॾियो मूड त कोन हूंदा आहिनि किताब अड़े हीअ पियो छा यार हिन में कोन्हे यार खाई छॾियो थेलो आहे छा आहे इहो साईं हीअ माना मुंहिंजे फोन में सभु कुझु रखंदो आहियां सांभर रखंदो आहियां शैम्पू रेज़र वग़ैरह सभु रखंदो आहियां हिन में सभु शर्म करे शर्म करे अहिड़ियूं शयूं जेके त माण्हू तइलीम जी रखणी जाइ आहे हा हीअ शइ पई आहे हीअ पई आहे ॾिस भला इहो वरी जाइ हीअ ॾिस मुंहिंजी पेन हीअ ॾिस हलनि खे हीअ ॾिस हीअ जाइ हीअ ताईं जाइ हीअ त पेन आहे पोइ इन हीअ तूं रबड़ जो वरितो न रबड़ आहे रबड़ आहे छा आहे इहो आहे शइ शार्पनर न शार्पनर कोन्हे सेंचो लॻे थो मूंखे सेंचो कोन्हे हीअ शार्पनर आहे शार्पनर सेंचो आहे तूं चयो शार्पनर आहे न शार्पनर आहे साईं पोइ हीअ छा हीअ काती बारी आहे छा माना हुन ॾींहुं बाबा अचे मूंखे ख़बर ई कोन्हे छा अचे बाबा हीअ ॿी शइ न हीअ ताईं छा आहे हीअ आहे पंहिंजो हीअ भेण बाबा अमाला अची विया आहिनि मतिलबु वरी कमकार कंदी आहे न घर में टमाटा ॿिया वढंदी हुन लाइ थैली में अची वियो आहे न ॿियो छा आहे अरे हीअ तेरे कापी ते जहाज़ माण्हू कोन ठाहींदा आहिनि उन्हनि जी आहे हा हीअ जहाज़ जेके माण्हू कापी जे पननि सां ठाहे माण्हू हीअ उॾाईंदो कोन्हे उन्हनि अम्मा जी पोइ चई तूं हीअ छा आहे हीअ ॾिठो आहे पहिरें जॻह मुंहिंजो थैले तुंहिंजे में पई आहे ख़बर ई आहे बि कोन्हे बाबा वठी वेंदो मूंखे कोन्हे ख़बर आहे छा कोन्हे साईं अॻिते पढ़ाए अॻिते अञा ॿियो छा पियल आहे तुंहिंजे तहखाने में सभु कुझु आहे पर हाणे हीअ ताईं छा आहे काठी आहे साईं इहो गॾा हीअ छा आहे ख़बर कोन्हे हीअ छा आहे ना थी ख़बर कोन्हे मूंखे हीअ पेंसिल आहे पेंसिल बाबा जी आहे न पोइ पिणे जी कोन्हे अम्मा जी हूंदी पोइ माढ़े जी बि कोन्हे पोइ साईं कंहिंजी आहे हीअ काठ जी आहे तूं अंधो ई छा यार काठ जी आहे काठ जी आहे वरी पेंसिल आहे पेंसिल अच्छा पेंसिल हा पेंसिल ए साईं छॾ हा तो हल तूं सिंधी पढ़ कुझु लफ़्ज़ आहिनि त की आउं तोखे पढ़ायां थो बाबा मूंखे चई न बाबा अची माना तव्हांजी बाबा एॾी वाखाण कंदो आहे हा न पुटु कंदो न वाखाण हिन जहिड़ो माना आहे न माना किथे ते कोन मिलंदो बिल्कुलु कोन मिलंदो छो त जेतिरी ॼाण मूंखे आहे न ओतिरी ॼाण हर कंहिंखे न आहे ऐं अव्हां असांजी क़दर ई कोन था करियो क़दर करियो तॾहिं इहो होमवर्क करियो न भॻो यादि कोन थो पए न हाणे लफ़्ज़ आहे हिकिड़ो तोखे लिखी ॾेखारींदो
जल्दी लिखो जल्दी ए लिखो बाबा तंबर करे लफ्ज़ वॾो ने सिंधी तो ख़बर कोने। हाँ तू हिजे करे है ठीक है मूंसां गॾु गॾु दोहराइजे ठीक है। चे अलफ नून ज़बर चां। चे नून ज़बर नून पेश चा नहीं चे अलफ नून ज़बर पेश चां। चे अलफ नून ज़बर पेश ज़ेर चा ज़ेर कोने चे अलफ नून ज़बर पेश मंद आ। चे अलफ नून मंद पेश आ अयो ये ना भाई हाँ सही है। अरे सही पढ़ो वहाँ पढ़े डे ज़बर वा डो। डे वा ज़बर ढो ढो ना डो। डे वा ज़बर डो हाँ चे अलफ नून ज़बर ज़ेर पेश आ। चे अलफ नून ज़बर मंद पेश मंद आ सही शाबाश सही है। हाँ सही हाँ होशियार थी डेवा ज़बर पेश डो। डे वा ज़बर पेश डो काफ़ी कहीं तो वापसी ॿुधाए वापसी ॿुधाए दिमाग़ में लही ये हाण गंद तो कराई पुट तू। सही सही पढ़ा है खबर सबर सबर आओ। चे अलफ नून ज़बर पेश चूं। चे अलफ नून ज़बर चूं हाँ डे वा ज़बर पेश डो। डे वा ज़बर पेश डो काफ़ी ये नून ज़ेर की। काफ़ी है नून ज़ेर की सॼो लफ़्ज़ की थियो। चंड ते हलूं के नून पेश ज़बर मंद हाय खबर कोने न मूंखे खबर कोने टे दफ़ा ॿुधायो ने बाबा ये लफ़्ज़ थियो चांडो की। चांडो की चांडो की सही सही चांडो की पढ़ी हो न पढ़ी कारो मोह तई पुट तुंहिंजो मुंहिंजो जेको आउं तोखे महिनत करी पढ़ायां भाई मेहरबानी आहे फ्री में कोन पढ़ायो अॼुकल्ह पैसा फ्री में पढ़ाईंदा असीं बि चवंदा न तव्हां कुझु हासिल कयो। साईं तूं छा पियो हासिल करे हिते टे दफ़ा लफ़्ज़ ॿुधाया न उन माना केॾी महिल ज़ेर वधीक कोन्हे केॾी महिल पेश वधीक कोन्हे। अखर वॾो आहे सम्झ में कोन थो अचे अखर वॾो अखर हाण हू आहे हू मुंहिंजो लिखल आहे उस्ताद जानी जो। अॻियां पढ़ाए चांडोकी खां पोइ चांडोकी खां पोइ हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ आहे उहो तोखे पढ़ायां थो। हा लफ़्ज़ ही ॿियो मूं लिखी छॾियो आहे ठीकु है। नून अलफ नून नून ना नून अलफ नून ज़ेर पेश मंद ना नून अलफ ज़बर नून मंद नून पेश ना नून ज़ेर पेश मंदई ज़ेर पेश ना साईं जो आस्ते पढ़िया तव्हां हीअं वञो भाई तूं बि हीअं वञ जीअं आऊं इन मंज़िल ते पहुतो आहियां अॼु तोखे ॿुधायां न हज़ारे छोकिरा ॿाहिरि माना बीठा हूंदा आहिनि मुंहिंजे इंतज़ार में त कॾहिं तो साईं जानी अचे हुन खां ॿ टे अखर पुछा करियो। हाजी पढ़ाए नून ज़बर नून सबर कर हाणे तूं सो कंहिंमें उकियूं हाणे नून अलफ ज़ेर नून ज़बर ना नून अलफ ज़ेर मंदई ना गलत है साईं गलत है। नून अलफ ज़बर नून ज़ेर ना नून अलफ ज़ेर ज़बर नून ना सही है बिल्कुल सही है ने सही बुधाए गधा सही है ने। रे अलफ नून ज़ेर रा रे अलफ नून ज़ेर रा आओ सही बुधायो भाई तो बेसरो मुंह छो कयो ने आखिर साईं पर आहे जी एड़ी ना आखिर सुनो आऊं कीमो करे आऊं बोकरे ये कर ठीक है। रे हांड शुरू में तो वरी तो बताएं ठीक है। नून अलफ ज़ेर पेश नून ना नून अलफ नून ज़ेर पेश आ ना 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 हाँ रे नून ज़बर पेश रे नून ज़बर पेश न ना रे सही। गाफ ये नून ज़बर पेश गी गाफ ये नून ज़बर की नड़े लूसी की ना गी या गी गे है ना गी हाय वारी बुधा नून ज़बर पेश नून गी बुधे पुटे हाँ दे बुधा खाई निकरी पुटो जी तू अॼु साईं अॼु छो तो तुंहिंजो जेको इख़लाक़ मूंखे लॻे पियो न साईं अली लास्ट वर्ड आहे ॿुध बस जान छॾ। हाँ साईं ॿुधाओ नून अलफ ज़बर पेश ना
नून अलफ जबर नून ना। चल सही है सही है। सही 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 बोला। रे जबर नून र। रे नून जबर पेश मदई ना। सही है बिल्कुल सही है। गाफिए जेर गी। गाफ ये नून देर गी। सही सही हाणे वर्ड की थियो। जल्दी करो। नाना नानी। हाँ नहीं थैलो किथे तुम्हें किताब लगाए वहीं पे। लगाए लगाए अंदर लगाए सब किताब लगाए अंदर। मोकल है मुझे हाणे। आज निकरदा मास्टर मोकल आहे वञाव बस। ऐं होशियार थी वेंदो ॿ टे ॾींहंनि में तूं ॾिसी ऐं माना ही जहाज ठाहींदो रेल ठाहींदो रेल खे हलाईंदो त वञ गया। हे वट पंज मोह दो। रे अलफ नून जेर रे।